नाज़िर मीरवा गोरचाणी लॻ ॻोठ हाजी अब्दुल्ला खान नुहानी तो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि ऐं उस्तादनि जी खोट सबब शागिर्दनि जी तालीम सख्त मुतासिर थी रही है। उन हवाले से ॾिसूं था मुज़फ़र नुहानी जी ही रिपोर्ट। हाजी अब्दुल्ला खान नुहानी में काफ़ी अरसे का उस्ताद न मुक़रर थियण ते हिते जा मोअज़िज़ ऐं शागिर्द सरापा एहतजाज हिननि महरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॿार पढ़ी सघनि। 300-400 घर आहिनि तक़रीबन जेके अमीर माण्हू आहिनि उहे त वञी शहरनि में पढ़ाए सघनि, पर ग़रीब तबिको हारी नारी उहे वीचारा परेशान। असीं इंतिज़ाम खे पुरजोश अपील था कयूं त महिरबानी करे असांखे मास्टर नुहानी में असांजी स्कूल 4 साल खां बंदि रही है। इन जे लाइ न को मास्तर है न बिल्डिंग है। असांजे ॿारनि जी ज़िंदगी जो मुस्तक़बिल ख़राब थो थिए। इन जे लाइ वसवारनि खे अपील थी कजे त असांजी बिल्डिंग जो मुआइनो कनि ऐं उन खां पोइ मास्तर ॾिनो वञे त जीअं असांजी ॿारनि जी ज़िंदगी ठही पए, अॻिते हू बि ॿार असांजी ज़िंदगी जा अॻिते वधी सघनि। ॻोठ हाजी अब्दुल्ला खान नुहानी में असां 4 साल थिया आहिनि, मास्तर कोन्हे। बराए महिरबानी असांखे मास्तर ॾिनो वञे। ऐं ॿारनि जा तव्हां व्यूज़ विधा, हिननि जो इहो ई मुतालबो आहे त असांखे स्कूल में हिकु अदद मास्तर मुक़ररु करे ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार तइलीम जहिड़े अज़ीम ज़ेवर खां महरूम न रही सघनि। कैमरामैन सैयद नवाज़ अली शाह सां गॾु